ओ जाबिर घर हिक ॾींहुं चयो दिलदार खे दावत करणी आ, सरदार जी दावत करणी आ। जाबिर घर हिक ॾींहुं चयो दिलदार जी दावत करणी आ, सरदार जी दावत करणी आ। ओ खंदक जी खोटाई में खुदे अरबी अचण फरमायो, चेहरे मुबारक ते बुख जा आसार ॾिसी आयो। चेहरे मुबारक ते बुख जा आसार ॾिसी आयो। घर में जो कुछ हाज़ुर आसो हुजूर जी खिदमत करणी आ, सरदार जी खिदमत करणी आ, सरदार जी दावत करणी आ। जाबिर घर हिक ॾींहुं चयो दिलदार जी दावत करणी आ, सरदार जी दावत करणी आ। ओ बीबी साइण खेसि चयो हिकु शेलड़ो बीठो आहे, ॿिनि टिनि माण्हुनि जो मस थींदो जो अन पीठो आहे। पंहिंजे महबूबे ख़ुदा खे हीअ हक़ीक़त करणी आ, सरदार जी दावत करणी आ, सरदार जी दावत। पोइ अचे अहवाल कयाई साईं असां सरबस्तो, 1500 असहाबनि जो मौजूद फौजी दस्तो। सभिनी खे सरकार चयो हर शख्स खे शिरकत करणी आ, सरदार जी दावत करणी आ, सरदार जी दावत करणी आ। जाबिर घर हिक ॾींहुं चयो दिलदार जी दावत करणी आ, सरदार जी दावत करणी आ। ओ अरबीअ जो ऐलान ॿुधी घरे मायूसीअ सां मोटियो, अचे चयाई हुजूर 1,500 ॼणनि खे कोठियो। हाणे छा थे कहिड़े तरीक़े तन जी इज़त करणी आ, सरदार जी दावत करणी आ, सरदार जी दावत करणी। बीबी अचो परवाह न कर पिरी, पाण पंहिंजो कमु ॼाणे, छो त असां पंहिंजो हाल कयो पाण थो लश्कर आणे। छो त असां हाल कयो पाण थो लश्कर आणे। जानिब खे हिन जेॾे जथे जी पाण ई पूरत करणी आ, सरदार जी दावत करणी आ, सरदार जी दावत करणी आ। हेॾे अटाले साण मोहम्मद जाबिर जे घर आयो, आका टे ऐं भाॼीअ खे पोइ लुआब मुबारक लायो। सुभान अल्लाह। फरमायाऊं ख़ास खुदा खे नाज़ुल बरकत करणी आ, सरदार जी दावत करणी आ, सरदार जी दावत करणी आ। अदा घर घर झंग जर जाॾे काॾे पइजी वियो ही पतो आ, एॾो सिपाहो वियो ख़ैर सां खाई ताम अञा न खुटो आ। एॾो सिपाहो वियो ख़ैर सां खाई ताम अञा न खुटो आ। हर हिक शेर में पेश पिरीअ जी अज़मी अज़मत करणी आ, सरदार जी दावत करणी आ, सरदार जी दावत करणी आ। जाबिर घर हिक ॾींहुं चयो सरदार जी दावत करणी आ, दिलदार जी दावत करणी आ।